रतो देरो खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते ॻोठाणनि पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया रतो देरो खां। अवां खे ॿुधाईंदासीं, मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु आहे त ज़ाकिर जखराणी खे पुलिस बेगुनाह खणी गुम करे छॾियो आहे। इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रतो देरो खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ॻोठाणनि पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त ज़ाकिर जखराणी मथां एटीसी ऐं पुलिस मुक़ाबले जा केस दाख़िल थियल आहिनि, जंहिं करे असां खेसि गिरफ़्तार कयो आहे। रतो देरो खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ॻोठाणनि पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु आहे त ज़ाकिर जखराणी खे पुलिस बेगुनाह खणी गुम करे छॾियो आहे। इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। पुलिस जो चवणु आहे ज़ाकिर जखराणी मथां एटीसी ऐं पुलिस मुक़ाबले जा केस दाख़िल आहिनि, जंहिं करे असां खेसि गिरफ़्तार कयो आहे। रतो देरो खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असगर नूनारी। जी असगर, छा तफ़सील आहिनि एहतिजाजी मुज़ाहिरे जे हवाले सां? जी, रतो दौरो भरिसां ॻोठ मथारो ख़ान जखराणी जे ॻोठाणनि पारां मेन बस स्टैंड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रतो दौरे पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻोठाणनि नसरुल्ला, शरफुद्दीन ऐं रसूल बख्श जखराणी ऐं ॿियनि रतो दौरे पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे नौजवान ज़ाकिर जखराणीअ खे पुलिस बेगुनाह खणी गुम करे छॾियो आहे, जंहिंखां पुलिस 1,20,000 रोक रक़म ऐं हिकु मोबाइल फोन पिणु खसे वरिती आहे। रतो दौरो पुलिस असां सां बिला जवाज़ नाजाइज़ी ऐं ॾाढाई करे रही आहे ऐं असांजे नौजवान मथां कंहिं बि क़िस्म जा केस कोन आहिनि, पर उन हूंदे बि पुलिस रण ॿारे ॾिनो आहे। उन्हनि DIG ऐं SSP लाड़काणो खां मुतालबो कयो त गिरफ़्तार नौजवान खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। उन हवाले सां राब्तो करण ते SHO रतो दौरो इमामदीन चांडियो ॿुधायो त गिरफ़्तार कयल ज़ाकिर जखराणीअ मथां ATC ऐं पुलिस मुक़ाबले जा केस दाख़िल थियल आहिनि, जंहिं करे असांखे गिरफ़्तार कयो आहे। जी, वॾी महिरबानी नाज़रीन। रतो देरो खां असगर नूनारी तफ़सील ॾिना आहिनि।